सभ खां पहिरीं त ही वीडियो ॾिसो ऐं इन खां पोइ जेको आहे सो अॻिते ॻाल्हायूं था त छा मसइलो आहे। तो मैं तुम्हारा वो शेयर करूँ मैं तुम्हारा वो शेयर करूंगा तुमने सोचा ही नहीं होगा। नहीं, लोगों को क्या कहता फिरता है ये तो जरा मैं बता। तुम्हें बता रहा हूँ तुम्हारा भाई कितने दिन जेल में पड़ा हुआ है, कितने दिन हुए? शर्म आती है, 10 दिन हो गए हैं। शर्म आती है। ये तो कुछ नहीं है, तू भी इतने दिन जेल में पड़ेगी। शर्म नहीं आती। तो मैंने दी घर छोड़ के चली जा। रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त हिकु अदी जेका फरहा खोखर नाले आहे पटीजन खां असां वटि कंप्लेन खणी आई हुई ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे प्लेटफॉर्म ते। इन जी कंप्लेन इहा आहे त कुझु बसि 2-2.5 साल पहिरियां मां हिकु प्लॉट ख़रीद कयो हो जंहिंमें मां घर ठाहे वेठी आहियां हिकु बिल्डर खां जंहिंजो नालो आहे लुत्फ़ उर्फ़ बाबू राजपर आहे। सीओ खां तालुक़ रखनि था। हाणे हिननि जी कंप्लेन इहा आहे त मां प्लॉट त ख़रीद कयो, घर बि ठाहे छॾियो आहे, पर हाणे हू मूंखे रजिस्ट्री नथा ॾियनि। जॾहिं मां उनखे रजिस्ट्री घुरां थी त उहो चवनि था जंहिं क़ीमत में तो प्लॉट वरितो आहे उहे पैसा वठ ऐं असांजी जान छॾ। त हे हिकु ग़रीब औरत आहे जेका सिलायूं करे पंहिंजो घर ठाहे वेठी आहे। हिन जो न माउ आहे न पीउ आहे, 2-3 भेणूं आहिनि, हिकिड़ो भाउ आहे जंहिं ते उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टार्चर करे थो। पंजाब में, सादिकाबाद में, फैज़गंज में, कोटलालू में FIR दर्ज करायूं आहिनि। मुंहिंजे भाउ खे टार्चर सेल में रखियो वियो आहे। ऐं अॻी बि हिकिड़ी वीडियो बि ॾेखारी जंहिंमें उहो उर्फ़ छा नालो आहे लुत्फ़ अली नाले शख़्स जेको आहे मूंखे धमकियूं ॾिए थो त तूं जेको आहे सो घर ख़ाली करे वञ, न त जीअं तुंहिंजे भाउ खे जेल में अंदरि करायो आहे ऐं तोखे बि कराईंदमि। हिन वक़्तु बि अदी जे मथां बि केस दाख़िल आहिनि ऐं जे भाउ जे मथां बि मुख़्तलिफ़ जाइ ते केस दाख़िल आहिनि। हाणे ऐं अदी खे बि ख़तरो आहे। उहो चवे थी त मां ह्यूमन राइट्स जे ऑफिस में आई आहियां ऐं थी सघे त मां घर आराम सां वापसि न पुॼी सघां। तो मुंहिंजी कंप्लेन जेका आहे तव्हां नोट कयो ऐं अदी पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी बि ॿुधाईंदी। अदी छा मसइलो आहे वधीक तव्हां पाण ॿुधायो। मसला ये है कि लुत्फ़ अली राजपर से मैंने प्लाट लिया था 2021 में, जिसका मैंने घर बनाया, कब्जा वगैरह खुद ही उन्होंने मुझे दिया, तब जाके मैंने बनाया, पेमेंट ले ली फुल। अब आके जिससे वो घर बन गया तो ये तकरीबन साल खान पहले मुझे रजिस्ट्री देने के बजाय मतलब के मनु कर गए, अपने मतलब नाम करवा ली। जब मैंने मांगी तो मुझे मालूम पड़ा कि रजिस्ट्री मुझे देनी थी, आपने कल प्लाट मुझे दी है तो रजिस्ट्री क्यों नहीं दी। उसके अलावा उन्होंने मुझे बोला ये तुम्हें मैं नहीं दे सकता, ना जगह ना तुम्हें रजिस्ट्री, कुछ भी नहीं मिलेगा, तुम छोड़ के ये घर चली जाओ। जैसे मैंने बोला कब्जा मेरे पास है, ऐसे कैसे कर सकते हैं। कब्जे के अलावा उन्होंने मुझे कब्जा उठाने के लिए तरह तरह की FIR करवाई, मेरे पे मेरे भाई पे 8 मतलब FIR कराई मुख्तलिफ इलाकों में, जो कि पुलिस इसने मेरे घर भेजी, बगैर लेडीज पुलिस के रेड करवाया मेरे भाई के ऊपर कोटलालू की, जो कि माँ से भेजी। उसके बाद इसने भाई को टॉर्चर करवाया जिसमें ज़हनी मरीज कर दिया। अभी वो उसका मेडिकल तक चल रहा है। हमारा भाई से लाचार करके घर पे बिठा दी है। अब मैं औरत ज़ात इतना जा चुकी कोर्ट कचहरी में, थक गई हूँ। मुझे हिरासमेंट करता है, कभी मुझे तरह तरह के लोग भेजता है, गुंडे, कभी रास्तों में, कभी हिरासमेंट करता आ रहा है, कभी मुझे फोनों पे धमकियां देता है। उसके अलावा मुझे यही कहता है कि घर छोड़ के या पटीजन छोड़ के चली जाओ। अब मैं कोर्ट में जाती हूँ तो भी मुझे खतरा है और इतनी FIR करवाई कि मेरी अभी हिम्मत नहीं पड़ती कि मैं इसको ज्यादा फेस कर सकूं, ना मेरी गुंजाइश इतनी बची है कि मैं आगे कोर्टों में चल सकूं। जब भी कोई वकील भेजता वकील भी खरीद कर लेते हैं। तो मेहरबानी करके हमें तहफ़्फ़ुज़ दिया जाए मेरी फैमिली को। अगर मुझे फैमिली को कुछ भी हुआ उसका जिम्मेदार ये लुत्फ़ अली राजपर, इसका भाई महबूब रजा, दिशान राजपर, काशिफ राजपर होगा। जीअं त अदी जी कहाणी तव्हां ॿुधी त हिकिड़ो ॾाढो माण्हू जेको आहे हिकिड़ी औरत खे हिरासा करे थो ऐं असां कोशिशि कईसीं सां राब्तो करण जी, पर हुन सही तरीक़े सां जवाबु न ॾिनो। ऐं असां हाणे पंहिंजी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम जे प्लेटफॉर्म तां वकीलनि सां मुशावरत करे अदी जो जेको केस आहे उहो सोशल मीडिया ते हाईलाइट कयूं था ऐं पंहिंजे प्लेटफॉर्म तां बि इनशाला वठंदासीं। कोशिशि कंदासीं त अदी खे फुल जॻह सपोर्ट कई वञे ऐं जो इंसाफ़ थी सघे। इनखे जेको हक़ आहे, जेको जाइज़ हक़ आहे उहो मिले ऐं जेके भाउ ते हिन ते जेके नाजाइज़ जेके मुक़दमा दर्ज कया विया आहिनि उहे ख़ारिज थी सघनि।